समूरनि दोस्तनि साथियुनि खे हक़ मौजूद। सिंधराज टीवी सत पारां समूरनि संगियनि साथियुनि खे भलीकार चऊं था। उन सां गॾु चंद ॿ टे ॻाल्हियूं पाण रखंदा हलूं त जीअं सिंधराज टीवी जे सफ़र खे सम्झी सघिजे। ज़िंदगी जा गूनागून रंग आहिनि ऐं उन्हनि सभिनी रंगनि सां लाॻापियल माण्हू, फनकार, अदीब, शाइर, सियासी समाजी एक्टिविस्ट ऐं ॿी ज़िंदगी जी जेका बि राह रस्तो पंहिंजे हिसाब सां हिकिड़ो पूरो जहान पाण में ज़िंदगी समाए थी, उन सां लाॻापियल माण्हू अॼुकल्ह पंहिंजे फ़िक्र खे, पंहिंजे कम खे दुनिया ताईं पहुचाइण लाइ यूट्यूब जो फोरम इस्तेमालु करे रहिया आहिनि। ऐं पंहिंजे आश्रम जे दोस्तनि साथियुनि जी काफ़ी वक़्त खां इहा सलाह हुई त पाण बि पंहिंजे आश्रम जे कम खे पंहिंजे इतिहास जे पूरे उन फ़िक्री रोशन पहलूअ सां गॾु खणी दुनिया ताईं अॻिते वधूं। ऐं अॼु पाण उनजी पहिरीं विक खणी चुका आहियूं ऐं असां सचु त पंहिंजे रूह सां इंतिहाई सराह आहियूं ऐं साॻी उमेदु रखूं था त तव्हांखे बि पंहिंजो, छो त तव्हांजो पंहिंजो सिंध जे हर वासीअ जो ही फोरम आहे। ख़ासि तौर ते हारियुनि, पोरिहतनि, नौजवाननि, शागिर्दनि ऐं औरतुनि जे लाइ ही फोरम आहे त उहे हिन फोरम ते पंहिंजे रूह जे उन इज़हार खे अॻियां आणे सघनि जंहिं ते अञा ताईं उन्हनि खे उहो मुनासिबु को प्लेटफॉर्म न मिली सघियो आहे। पाण हिन सिंधराज जे फोरम तां जेके चंद बुनियादी पासा खणणु चाहियूं था, उन में सभ खां अवल त लतीफ़ शनासी आहे। छाकाणि त लतीफ़ खे असीं पंहिंजे पूरे सफ़र में फ़िक्री रहबर तौरु गॾु खणी हलंदा रहिया आहियूं ऐं उहो ई असांजो मुर्शिद हादी रहबर आहे, जंहिंखे असीं सम्झूं था जॾहिं असांजे समूरनि नौजवाननि पंहिंजे उन फ़िक्री पूरी वाबस्तगी सां सम्झी वरितो त खेनि पूरी दुनिया सां जुड़ण में आसानी थींदी। उन सां गॾु असांजी तारीख़ आहे, असांजी तहज़ीब आहे, असांजा फ़नी पासा आहिनि, क़दर आहिनि, लोक फ़हम आहे। ख़ासि तौर ते जेके असांजा आम माण्हू आहिनि जिन खे असां पंहिंजे उन्हनि मुरविज जेके मालूमात जा फोरम आहिनि उनमें असां घटि खणी चइजे बल्कि न हुजण जे बराबरि हिसो ॾींदा रहिया आहियूं। ही सिंधराज जो फोरम उन्हनि जो पंहिंजो फोरम आहे। असां कोशिशि कंदासीं उन्हनि माण्हुनि ताईं पहुचूं ऐं उन्हनि जा ख़्याल, हू कीअं ज़िंदगी खे सम्झनि था, हू पंहिंजनि ॾुखनि अहजनि खे कीअं ॾिसनि था ऐं उनजो हल हू छा में सम्झनि था। पाण इहा शइ कोशिशि कंदासीं त असांजो आम लोक हिन फोरम में इन्वॉल्व थी सघे, हिन फोरम में शरीक थी सघे ऐं इहो सॼो कमु तॾहिं मुमकिन बणिबो जॾहिं तव्हां सभई दोस्त साथी जेके बि हिन वीडियो खे ॾिसी रहिया आहिनि उहे पंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब बि कंदा ऐं उनखे वधि में वधि पंहिंजनि माण्हुनि ताईं पहुचाईंदा त जीअं माण्हुनि ताईं इहा ॻाल्हि पहुची सघे त सिंधराज फोरम उन्हनि जी ॻाल्हि करण लाइ वजूद में अची चुको आहे। आउं सम्झां थो त इन सॼी ॻाल्हि खे जेकॾहिं अञा पाण थोरो वाज़े कयूं त उन लाइ आश्रम जो ई हिकिड़ो नज़म आहे जेको आउं चाहींदुसि त पंहिंजनि दोस्तनि सां शेयर कजे त जीअं ही ॻाल्हि अञा वधीक वाज़े ऐं चिटी थी सघे। नज़म आहे, संदा तर्क ॾींहड़ा पूरा थिया, संदा तर्क ॾींहड़ा पूरा थिया, खण साज़ हाणे आवाज़ ॾे। संदा तर्क ॾींहड़ा पूरा थिया, खण साज़ हाणे आवाज़ ॾे, उथी ॿध संदरो वध राज़ ॾे। उथी ॿध संदरो वध राज़ ॾे, जिते सनख गूंजन साम्यन संदा। संदा तर्क ॾींहड़ा पूरा थिया, खण साज़ हाणे आवाज़ ॾे, उथी ॿध संदरो वध राज़ ॾे, जिते सनख गूंजन साम्यन संदा। आ उथी साज़ खण जीअं वाॼो थिए, आ उथी साज़ खण जीअं वाॼो थिए, ॾिसां उन में ॿीहर को टाॼो थिए। ही सुञी सुञ ॿीहर सदाऊं थिए, ही सुञी सुञ ॿीहर सदाऊं थिए, वरी देस उहे राह राहूं थिए, सदन जा जिते मुंतज़िर काफ़िला, तुंहिंजे सॾु कनाइण लाइ आहिनि खड़ा। वरी सुञ ॿीहर सदाऊं थिए, वरी देस उहे राह राहूं थिए, सदन जा जिते मुंतज़िर काफ़िला, तुंहिंजे सॾु कनाइण लाइ आता खड़ा। हा उहे काफ़िला जिन संभालिया सदाईं उजरा उजाला, नवां नींहं जन खे अथनि नेण आला। हा उहे काफ़िला जिन संभालिया सदाईं उजरा उजाला, नवां नींहं जन खे अथनि नेण आला। बसि रुॻो तूं इहो चओ, बसि रुॻो तूं इहो चओ, घणो ई थियो।
बस रुगो तूं इहो चओ घणो ई थियो हिते हाण सरबस्तो हिसाब थींदो छॾाए पंहिंजो पांद ईअं कोन वेंदो रुगो झोक हिकिड़ी हुई कान जेका ज़माननि जे लेखे माज़ी पई हिते हाण सरबस्तो हिसाब थींदो छॾाए पंहिंजो पांद ईअं कोन वेंदो रुगो झोक हिकिड़ी हुई कान जेका ज़माने जे लेखे माज़ी बणी हिते हाणे झोकनि पुछां झोकूं थियूं हिते हाणे झोकनि पुछां झोकूं थींदियूं वरी रण राड़ो थींदो ॾेह ॾिसंदो वरी के ओसारा वरी के केॾारा वरी माग साॻिया वरी राग साॻिया दुखी लोक बसो हिते हाणे झोकनि पुछां झोकूं थींदियूं वरी रण राड़ो थींदो ॾेह ॾिसंदो वरी के ओसारा वरी के केॾारा वरी माग साॻिया वरी राग साॻिया दुखी लोक पसंदो हा वरी देस जी ही सुहिणी जुंग जवानी वहदत जी विजा ॾांहुं थींदी रवानी हा वरी देस जी ही सुहिणी जुंग जवानी वहदत जी विजा ॾांहुं थींदी रवानी विजा जा खटाणनि जे सूर सुणाई विजा जा खटाणनि जे सूर सुणाई सुणी जग जहाना गगन नील वाई हा उहा कहिड़ी विजा हा उहा ही आहे सूर्य साजिद सिर जा असुल खान मोट तर्क कयाऊं तर्क खे अलफ वारी ओट सिर सिंगारे हलिया गेड़ू ॿधी घोट मोहम्मद चढ़ी चोट नांगा मिलिया नाथ सां मौजूद साथियो तव्हां सभिनी जी महिरबानी तव्हां जन हिन वीडियो खे ध्यान सां ॿुधो ऐं ॾिठो ऐं महिरबानी करे हिन पंहिंजे सिंधराज जे न्यापे खे वधि खां वधि पंहिंजनि देशवासियुनि ताईं पहुचायो त जीअं सिंध जो राज जो भाग मोटी सघे सदाईं करे